अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रोमोट्स इन यूट्यूब चैनल। मां आया दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे वर्ब के पार्ट्स ऑफ स्पीच में इलाही इंपॉर्टेंट समझो वेंदो आहे। वर्ब पंहिंजा सेंटेंस ठाहिण में हेल्प कंदो आहे। अगरि वर्ब न हुजे त पाण खे सेंटेंस ठाहिण में मुश्किल थींदी। हाणे मां तव्हांखे थोरो ॿुधायां त वर्ब छा आहे, वर्ब जी डेफिनेशन छा आहे। वर्ब इज़ अ वर्ड विच शोज़ एन एक्शन। वर्ब हिकु अहिड़ो लफ़्ज़ आहे जेका पंहिंजा एक्शन या पाण जेको कमु कंदा आहियूं उनखे ज़ाहिर कंदो आहे। सही, जीअं खाइणु, पीअणु, सुम्हणु, फेरणु, हलणु, इहो सभु पंहिंजा एक्शन्स आहिनि। उहो कमु जेका पंहिंजा एक्शन ज़ाहिर कंदा आहिनि उनखे एक्शन्स वर्ब चयो वेंदो आहे। सही, हाणे मां तव्हांखे थोरो एग्ज़ाम्पल सां ॿुधायां थो। मां चांहि ठाहींदो आहियां। सही, आई मेक टी। हिन सेंटेंस में मेक या जेका ठाहिणु आहे न, इहो चाहे एक्शन आहे पंहिंजो। मेक जेका हिन सेंटेंस में यूज़ थिए पियो उनखे एक्शन वर्ब बि चई सघूं था। हाणे ॿी एग्ज़ाम्पल ॾियां। ही ड्राइव्स अ कार। हू गाॾी हलाईंदो आहे। शी ईट्स मैंगो। हू अंब खाईंदी आहे। हाणे हिन सेंटेंस में ड्राइव ऐं ईट जेका आहे उहो एक्शन शो पिया कनि। सही, ऐं जेका जेका गाॾी हलाइणु आहे ड्राइव, ऐं खाइणु आहे ईट, इहो हिन सेंटेंस में छा आहे, वर्ब आहे। सही, हाणे जेको मां तव्हांखे ॿुधायां त वर्ब जी टे टाइप्स आहिनि, टे काइंड्स आहिनि। सही, नंबर 1 एक्शन वर्ब, नंबर 2 ऑक्सिलरी वर्ब जंहिंखे हेल्पिंग वर्ब बि चयो वेंदो आहे, नंबर 3 स्टेट वर्ब। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त एक्शन वर्ब छा हूंदा आहिनि। एक्शन वर्ब पहिरीं त अनकाउंटेबल हूंदा आहिनि जेके पाण काउंट नथा करे सघूं। एक्शन वर्ब जेका आहे उहो पंहिंजा एक्शन शो कंदा आहिनि जेका पाण पंहिंजी डेली लाइफ में ज़िंदगी में जेका एक्शन्स जेका कमु कंदा आहियूं, जीअं खाइणु, पीअणु, सुम्हणु, हलणु, फिरणु, इहो सभु जेका हूंदा आहिनि, ॾिसणु। हाणे इहो एतिरा एक्शन्स हूंदा आहिनि पाण काउंट नथा करे सघूं, त इन करे इनखे अनकाउंटेबल चयो वेंदो आहे। सही, आई होप तव्हांखे इहो शइ क्लियर हूंदी। हाणे जेका ऑक्सिलरी वर्ब जंहिंखे हेल्पिंग वर्ब बि चयो वेंदो आहे उहो, ऐं स्टेट वर्ब पाण पंहिंजी नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदासीं। हाणे अॼु जो आई होप तव्हांखे लेक्चर क्लियर हूंदो। इन सां रिलेटेड को बि क्वेश्चन हुजे तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ अॼु जो लेक्चर थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।